20 सेक्शन जो रिकॉर्ड कयो 20 सेक्शन थाने जे ॿाहिरां असां बीठा ना मंजूर पुलिस करती ना मंजूर पुलिस करती ना मंजूर पुलिस करती ना मंजूर कानूनी गिरफ्त या पुलिस करती बंद करो या पुलिस करती बंद करो या पुलिस करती साईं तारुफ कराए जो पंहिंजो ऐं छो पिया एहतजाज कयो छा मसलो थियो आहे सर असांजो जनाब गुलाम मुर्तज़ा खान जतोई साहब जेको आहे कोर्ट में पेश थिया जितां हिननि लाक़ानूनी जी हरकत करे गुलाम मुर्तज़ा खान जतोई खे ज़मानत जे हूंदे हिकिड़ो पूरो केस ठाहे ऐं हिकदमि सां हुनखे अरेस्ट करे ऐं हिते नौशर फ़रोज़ खणी ऐं नवाब साहब 20 सेक्शन थाणे ते अची रखियो आहे जंहिंजो को जवाब ई न आहे त जॾहिं तव्हां केस कयो बि आहे नौशर फ़रोज़ अदालत में हलंदड़ केस आहे उतां जी ज़मानत आहे ऐं उनखां अलावा हाई कोर्ट जो हिकिड़ो ऑर्डर आहे त गुलाम मुर्तज़ा जतोई या उनजी फैमिली ते को बि केस हाई कोर्ट जी इजाज़त खां सवाइ नथो थी सघे उनजे बावजूदि ही घरू वज़ीर जे हुकुम ते ज़रदारी साहब जे हुकुम ते हिकिड़ी सियासी इंतकामी कार्रवाई कई वई आहे ऐं सियासी इंतकामी कार्रवाई करे गुलाम मुर्तज़ा खान जतोई खे हिते आंदो वियो आहे त उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त गुलाम मुर्तज़ा खान जतोई उहो आहे उन शख़्सियत जो फर्ज़ंद आहे जेको ज़िया जी MRD में ज़िया जे साम्हूं न झुकियो त अॼु तव्हां प्रेसिडेंट हाउस में वेही ऐं होम मिनिस्ट्री में वेही तव्हां हिन शख़्स खे झुकाईंदो छो न कॾहिं पहिरियां थियो आहे न हींअर थींदो असां फंक्शन लीग अॻवान आहियूं ऐं असां बि पीर साहिब जे हुकुम ते हिते पहुता आहियूं असांजी बिरादरी असांजी जतोई बिरादरी वकील बिरादरी सभु दोस्त हिते आहिनि असांजी इहा ई सिर्फ़ु गुज़ारिश आहे त इंसाफ़ कयो वञे मुर्तज़ा साहब हार्ट पेशेंट आहे ऐं हार्ट पेशेंट सां इहो रवैयो रखियो वियो आहे त न मुलाक़ात करणु ॾिनी थी वञे न के वकील खे अंदरि करणु ॾिनो थो वञे साईं असांजो मुतालबो इहो आहे सभ खां पहिरियां त मुर्तज़ा साहब खे जेका हुनजी मेडिसन आहे सुबुह पहुचाए ॾियनि हुन खां अलावा हुनजो नाश्तो न थियल आहे सुबुह खां हुन नाश्तो न कयो आहे उहो असांखे कराइनि ॾियनि ऐं उनखां पोइ जेके दोस्त या कारकुन या असांजा वकील साहिबान जेके आहिनि उन्हनि खे मुलाक़ात करणु ॾिनी वञे ऐं हुनखां पोइ असांखे वकील साहिबनि खे सिग्नेचरूं वठणियूं आहिनि जेके सुभाणे या अॼु कोर्ट में पेश थींदियूं जंहिंजे करे असांजी इहा ई गुज़ारिश आहे अस्सलाम वालेकुम साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मां वकील आहियां हैदराबाद प्रैक्टिस कंदो आहियां मंज़ूर अली मलिक असां साईं सां सीशन कोर्ट नौशर फ़रोज़ खां गॾिया आहियूं साईं रेस मुर्तज़ा खान जतोई GPA जो जेको मरकज़ी अॻुवाण बि आहे पाकिस्तान नेशनल पीपल्स पार्टी जो सरवाण बि आहे असांजो मुल्सन अॻुवाण आहे साईं खे जेको आहे हिकिड़े साहब खे राज़ी करण जे लाइ साईं खे अरेस्ट कयो वियो आहे उते असां छो अरेस्ट कयो वियो आहे का वजह हूंदी साईं खे अरेस्ट हिन में कयो वियो आहे जो साईं जी कंहिं 12 तारीख़ हेयरिंग हुई कोर्ट में साईं जी एप्लीकेशन जेको आहे उते एक्सेप्ट थी कई जज साहिबनि असां कानून खे आला था सम्झूं ऐं असांखे सम्झ में नथो अचे त उन केस में उन ई FIR में उन केस में साईं जन जा ही वारंट खणी आया आहिनि असांखे साईं सां न मुलाक़ात करणु ॾिनी थी वञे असां 2-3 कलाकनि खां हिते बीठा आहियूं न साईं जन खे असां टेबलेट ॾेई सघिया आहियूं न पाणी थो असांखां वरितो वञे न असांखे साईं सां ॻाल्हाइणु ॾिनो थो वञे न असांखे कंहिं वकालतनामे साईं जन खां हैसियत में छा था चवणु चाहियो त छा थियणु घुरिजे असां था चऊं त असांखे साईं सां मुलाक़ात असांखे पंहिंजो जेको आहे क्लाइंट आहे या असांजो मुहसिन आहे त असांखे हुन सां मुलाक़ात करणु ॾिनी वञे असांखे वकालतनामे ते सही करणु ॾिनी वञे असांखे ॿुधायो वञे घटि में घटि त कहिड़े केस में ऐं कहिड़ो ॾोह कहिड़ो आहे साईं जन जो जंहिंमें साईं खे अहिड़े तरीक़े सां जीअं दहशतगर्द खे खणी अचिजे 30 मोबाइलूं रखे हुनखे जेको आहे ज़ोरी ज़बरदस्ती 50 वकीलनि खां पुरे ऐं साईं जन खे हिते 20 सेक्शन थाणे ते जेको आहे अरेस्ट अची कयो अथनि ऐं असां सभिनी कारकुननि खे नंढा वॾा जेके गॾु आहियूं असांखे ख़दशो आहे त साईं जन खे जान जो ख़तरो आहे ठीकु आहे।